जैकमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जैकमाबाद में 2 मार्च बलोची सकाफ़ती ॾियारो सॼे मुल्क जियां जैकमाबाद में वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। बलोच सकाफ़ती ॾियारे जे मौक़े ते बलोचनि पारां पटकनि समेत बलोची लिबास पाए पंहिंजे सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कंदे हिक ॿिए खे सकाफ़ती ॾियारे जूं मुबारकूं ॾिनियूं। ख़बर मूजिबि सॼे मुल्क जियां जैकमाबाद में 2 मार्च बलोची सकाफ़ती ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन मौक़े ते BNP जे गुलाब खान मेंगल, साहबी बशीर अहमद लाशारी, अली मोहम्मद अवामी जे दिलमिराद लाशारी, दिलावर लाशारी, काशिफ शेख ऐं ॿियनि पारां शहीद अल्लाह बख्श सुगरो पार्क खां DC चौक ताईं रैली कढी वई, जंहिं में वॾे तादाद में शहरवासियुनि ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। रैलीअ में शरीक माण्हुनि बलोची गीतनि ते रक़्स पिणु कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 मार्च सकाफ़ती ॾींहुं असांखे जो ईद जे ॾींहुं ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं ऐं वधीक चयो त अचो त नफ़रतुनि खे मिटाए मुहबतुनि खे क़ाइमु रखूं ऐं असां पंहिंजे बलोच भाउरनि खे पैगाम ॾियूं था त पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारण में पंहिंजो अहम किरदारु अदा कनि। ॿिए पासे बलोच चौहान काज़ी ज़ुबैर खान जखरानी पंहिंजे पैगाम में चयो त बलोची सकाफ़ती ॾियारो मल्हाइण सां असांजो सकाफ़त पिणु ज़िंदा रहे थो ऐं असांजे ईंदड़ नसुलनि खे बि उहो पैगाम मिले थो त जंहिं बि क़ौम पंहिंजे सकाफ़त खे विसारे छॾियो उहो क़ौम ज़िंदा हूंदी आहे। मर्द मिसाल आहे ऐं वधीक चयो त मुंहिंजे बलोच भाउर उहो पैगाम आहे त पंहिंजे औलाद खे तालीम जे ज़ेवर सां नवाज़े, पंहिंजे पाण में भाईचारो पैदा करे, मुहबतुनि खे क़ाइमु करे, नफ़रतूं ख़तमु करे।